भिटशा में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भिटशा में शेख बिरादरी जे नौजवान गुलाम हुसैन जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ तंबूरा चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, जंहिंमें गुलाम रसूल शेख, सचल मल्लाह ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो आहे। प्लाट खां सांद बिरादरी ऐं शेख बिरादरी ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार दौरान झेड़ो थी पियो हो, जंहिंमें गुलाम हुसैन शेख खे शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे हैदराबाद रेफर कयो वियो, जंहिं बाद ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। इन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त प्लाट तां हलंदड़ तकरार झेड़े दौरान असांजे नौजवान गुलाम हुसैन शेख खे क़त्ल कयो आहे, जंहिं जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ भिटशा तंबूरा चौक ते एहतिजाज करे रहिया आहियूं। असांखे हिननि मां अञा बि ख़तरो आहे। हिननि SSP मटियारी SSP भिटशा खां मुतालबो कयो त फौरी तौर कातिलनि खे गिरफ़्तार करे कानूनी कार्रवाई कई वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।